हरिओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधजो। कल्ह पाण हिकु अंध श्रद्धालु राजा ऐं बेअक़ल गुफ़्तगू जो पार्ट 1 भाग 1 ॿुधोसीं। अॼु भाग ॿियो ॿुधंदासीं। त कल्ह वारी कथा में ॿुधो, हिकिड़ो राजा हो, हुनजे पीउ हुनखे वचन कयो त तूं संतनि जी शेवा कर। ही संतनि जी शेवा में लॻो, डेली संतनि जी शेवा कंदो हुओ। पोइ हिकु ॾींहुं ठग संत आयो जंहिं हिननि खे चयो त तूं कंहिंजी शेवा न कर, ऐं तोखे हिकिड़ो मंत्र ॾियां थो। जेको संत अचे उनखे तूं भले शेवा कर, हिकु ॾींहुं ॿ ॾींहुं। पोइ आख़िर उनखां मंत्र पुछजांइ त ही साॻिणो मंत्र ॿुधाए थो, गुरुशब ॿुधाए थो। अगरि ना ॿुधाए त हुनखे वञणु ॾिजां। मंत्र कहिड़ो हिन ॿुधायो? डोंगी दाल ते 2 रोटी। सो हुन सभिनी अमूल्य वचन खे ईअं ई ठुकराए चवणु लॻो। जेको बि ईंदो हो न हुननि जे वचन खे ईअं ई ठुकराए चवणु लॻो त अव्हां सभिनी मां कंहिं हिक खे बि मुंहिंजी श्री गुरु महाराज वारा वचन यादि कोन आहे, जंहिंजो मतिलबु तव्हां सभु कूड़ा आहियो। तव्हांजी शेवा करणु मुनासिबु न आहे। अहिड़ी तरह संतनि जी थोरे घणी शेवा करे सो ॿिए ॾींहुं पुआरे बि न करे ऐं दिलि में चवणु लॻो त या उहे मूं खे सत शब्द लिकाइनि था या उन्हनि खे अचे ई कोन थो। अहिड़ो ख़्यालदारे राजा शेवा मां बेज़ार थी पियो। जंहिंखां पुछे सो वीचारो तोड़े केतिरा ई उपदेश धर्मी ऐं राजनीति बाबति ॿुधाए, मगर राजा खे हिकिड़ो बि दिलि ते न असरु करे। छो जो हिकु त राजा ईअं ई मूर्ख हो, अॻे ई पहिरीं खां ई मूर्ख हुओ, ऐं ॿियो वरी ठगी जे ॼार में विकिणिजी वियो। बाक़ी सफ़ा अंधो थी पियो। आख़िर राजा जे बेविश्वासी ऐं अश्रद्धा ॾिसी सभिनी साधुअनि संतनि अचणु बंदि करे छॾियो ऐं के त क्रोध में भरिजी श्राप ॾियण लाइ बि तयारु थिया ऐं चवणु लॻा त ए मूर्ख, तूं सचनि सिद्धनि संतनि महात्माउनि खे कूड़ो थो करीं। ऐं के वरी वीचारवान साधु चवणु लॻा त भाई ॾिसो, हिन वीचारे पंहिंजी केतिरी न सिख श्रद्धा सां शेवा कई आहे ऐं हाणे कंहिं ठग ऐं वहमी माण्हू जी संगत करे उहो इन जे मां में फसी पियो आहे ऐं कयल शेवा अजाई वञी रही आहे। कंहिंजी बि कयल शेवा अजाई छो वञे ऐं हिन जो कल्याण छो न थिए। अहिड़ो वीचार करे सभई साधु संत हिकिड़े ॾींहुं कंहिं मुक़ररु जाइ ते वञी कठा थिया ऐं उन राजा जे कल्याण लाइ सोचणु ऐं वीचारणु लॻा। आख़िर छांझ कंदे कंदे उन मां लॻायूं त फलाणे ॾींहुं हिकिड़ो साधु आयो ऐं राजा हुन वटि तमामु घणो ईंदो वेंदो हो। अंदाज़ो लॻायो जंहिं ॾींहं खां वठी उहो साधु हुतां वियो आहे, तंहिं वक़्त खां राजा जे अक़ल में फेरो अची पियो आहे। उन मां ईअं लॻे पियो त हू समूरो फंदु उन ई साधु जो फैलियल आहे। पर हाणे छा कजे? खामख़्वाह वीचारे अहिड़े संत शेवक राजा जी समूरी शेवा बर्बाद थी वञे थी। हर कंहिं ते अजायो शक थो करे, जंहिं करे नरक में वेंदो। जेको माण्हू हर कंहिं ते शक कंदो आहे बेवजह बिला वजह, उहो नरकवादी थींदो आहे। तंहिं करे अहिड़ो को रस्तो ॻोल्हियो जो उहो साॻियो साधु हथ अचे ऐं गजगो में उन जो को तमामु क़ाबिल साधु वञे, शिष्य बणिजे, सारो अंत खां उन खां वठे ऐं उन साधु खां बि मंत्र बि वठे ऐं पोइ वरी उतां कंहिं अटकल सां निकिरी वरी उन राजा वटि अचे ऐं घणो वक़्तु रही साॻियो मंत्र ॿुधाए, पाण खे इन जे ख़्याल में सचो बनाए। पोइ जॾहिं इन खे सचा उपदेश कबा त उन्हनि खे बि ग्रहण कंदो। हींअर पाण कहिड़ा बि सचा आहियूं, पर इन जे अक़ल में कूड़ा साबित थी चुका आहियूं ऐं हिन जी
अकल पंहिंजी का बि ॻाल्हि स्वीकार न कंदी, छो त उन राजा खे पंहिंजो जेको ठग हुओ न उहो अहिड़ी पटी ॿुधी वियो आहे। हींअर पाण कहिड़ा बि सचा आहियूं पोइ बि पंहिंजी ॻाल्हि ते को असरु पवंदो कोन हुनजो, ऐं हिन जी अकल पंहिंजी का बि ॻाल्हि स्वीकार कंदी कोन। अहिड़ी तरह पाण में सलाह करे हिकु महात्मा ॿुद्धिवान साधुअ खे उन ई ठग साधु जी जांच लाइ छॾियो वियो। उहो साधु घुमंदो फिरंदो हर हिकु तीर्थ आस्थान ऐं पवित्र नदियुनि जो रटन कंदे इन खे ॻोल्हींदे नेठि कंहिं शेर जे ॿाहिरां हिकिड़े बाग़ में वञी हथु कयो, ऐं उहो ॻोल्हाऊ साधु जागवासी जी हालति में उन ई वटि वञी रहियो ऐं ॾाढी शेवा टल करणु लॻो। जॾहिं शेवा करे उनखे प्रसन्न कयईं ऐं ॾिठाई त हाणे आऊं जेकी पुछंदुसि या घुरंदुसि सो ज़रूरु ॾींदो, सो हिकिड़े ॾींहुं वॼु वठी उन नकली महात्मा सां हिन साधु उपदेश बाबति ॻाल्हि कढी। उन ॿुधी उन ठग साधुअ चयसि त बचा, सुभाणे एकादशी जो शुभ ॾींहुं आहे, ऐं तोखे सत शब्द ॾेई कृतार्थ कंदुसि। तूं उहो वचन ॿुधी ॿिए कंहिंखे न ॿुधाइजांइ। ऐं उहो साॻियो वचन मूं अॻु में हिकु राजा खे बि ॾिनो आहे। पोइ ॿई उन ई बाग़ ते आया। ॿिए ॾींहुं उहो जेको जागवासी उहो तयारु थी पंहिंजे साम्हूं वेह रही ऐं चवणु लॻो त बचा, दाल ते 2 रोटी। अहिड़ी तरह जॾहिं समूरो बैदि हथु अची वियसि तॾहिं हिकिड़े ॾींहुं तीर्थ रटन जे बहाने सां हुन महात्मा खां मोकिलाए उहो जागवासी रूप साधु उतां रवानो थियो ऐं अची उन ई साॻे ई राजा जे बाग़ में लथो। राजा खे जॾहिं ख़बर पई त हिकिड़ो साधु बाग़ में लथो पियो आहे तॾहिं राजा उन वटि आयो ऐं प्रेम सां पहिरीं ॾींहुं शेवा कयाईंसि ऐं ॿिए ॾींहुं खेसि आज़माइश करण लाइ पुछायां त ए महाराज, मूंखे सत्य उपदेश ॾियो। उहो ॿुधी उन साधुअ चयो त बचा, सत्य उपदेश ईअं आम ॾींहं ते कोन ॾिबो आहे। जॾहिं शुभ तिथि एकादशी जो ॾींहुं थींदो तॾहिं आउं तोखे ॿुधाईंदुसि। उहे अखर ॿुधी राजा खे तमामु घणो प्रेम उन साधु लाइ उत्पन्न थियो ऐं सम्झणु लॻो त हीउ बेशक मुंहिंजो गुरु सचो आहे, जो हीउ साधु बि मुंहिंजे श्री गुरु महाराज वांगुरु ई चवे थो त शुभ एकादशी खां सवाइ ॿिए ॾींहुं सत शब्द न ॿुधाइबो। पोइ त ॾाढी प्रेम सिक ऐं श्रद्धा सां हिन जी शेवा करणु लॻो। जॾहिं एकादशी जो ॾींहुं आयो तॾहिं राजा उन महात्मा खे चवणु लॻो त साईं, हाणे मूंखे उपदेश ॾियो। उन ते उन साधुअ अॻे नकली साधु वांगुरु साम्हूं विहारे चयसि त बचा, चओ दाल ते 2 रोटी। उहे वचन ॿुधी राजा तमामु घणो गदगद थियणु लॻो ऐं दिलि में चवणु लॻो त जेकॾहिं दुनिया में सचा साधु आहिनि त हिकु मुंहिंजो श्री गुरु आहे ऐं ॿियो ही साधु आहे। हिन बाक़ी सभु कूड़ा आहिनि। जो उन्हनि ॿिन्हिनि महात्माइनि ही अहिड़ो अमूल्य उपदेश मूंखे ॿुधायो। बाक़ी ॿियनि पंहिंजे मतिलबु खाइणु पीअणु पंहिंजी शेवा कराइण लाइ ॿिया अलॻि अलॻि नमूने जा ज्ञान मूंखे ॿुधाया ऐं दिलि में चवणु लॻो त अहिड़े महात्मा खे छॾणु न घुरिजे ऐं पाण वटि विहारे प्रेम सां शेवा करे कुझु न कुझु सिखणु घुरिजे। राजा दिलि में उहो वीचार करे उन महात्मा खे चवणु लॻो त ए स्वामी, तव्हां कुझु वक़्त लाइ मूं वटि रही पियो, जो एतिरा ॾींहं मूं ईअं ई कूड़नि ऐं ख़ुदि मतिलबी साधुअनि जी शेवा पे कई। हाणे तव्हां जहिड़नि सचनि महात्माइनि खे पंहिंजे हथनि मां ना कढणु घुरिजे। तव्हांजी शेवा करे मां पंहिंजो जीवन सफलो बणाईंदुसि। ए साधु त आयो बि ख़ासि उन ई मक़सद सां हुयो त कंहिं न कंहिं नमूने हिन राजा जी दिलि में जो सत लाइ एतिरी कारत कूड़ी ऐं पाखंडी साधु फैलाई आहे,
सां हिन जे अंदर मां कढे। हीउ जेको साधू आयो हो न राजा खे ॿिए वार, असली साधू आयो हो न, उहो आयो ई इन कम लाइ हो जेको पुठियां ढोंगी साधू हिन जो कमु ख़राबु करे वियो हो, हिन जी सोच बदिलाए वियो हो, उनखे ठाहिणु आयो। उनखे अञा मौक़ो अची मिलियो त उन ई राजा जी बुद्धि सही जॻह ते आणे। तंहिं करे ही ॿियो पंडित सभिनी महात्मा जेके बि उन वक़्तु आया हुआ, जंहिंखे हीउ गुरु चवणु लॻो हो, उन हिकिड़ो ग्रुप ठाहियूं, ग्रुप ठाहे हिकिड़े महात्मा खे मोकिलियऊं। हिकिड़े महात्मा खे उन ई महात्मा जो ढोंगी हो, उन जे पार हिकिड़ो महात्मा शिष्य जे रूप में वियो ऐं जाम शेवा कयईं। जॾहिं ठग ख़ुशि थियो तॾहिं हिनखे साॻिणो मंत्र ॾिनई ऐं हू मंत्र वठी कंहिं बहाने सां राजा वटि आयो। राजा खे बि साॻियूं मंत्र ॾिनई, साॻी तरह राजा खे यकीन थियो बसि ॿ ई साधू पूरी दुनिया में सचा आहिनि, हिकिड़ो मुंहिंजो गुरु ऐं हिकिड़ो हीउ साधू। हाणे मुंहिंजो गुरु त बिज़ी आहे, वॾो महात्मा आहे, हीउ को नंढो, हिनखे पंहिंजे पार रखणु घुरिजे, पोइ हिनजी शेवा टल कयां, सुर्ग खे पायां। ऐं महात्मा खे हिन ऑफर कई त तूं मूं वटि ई वेही रहो। महात्मा त आयो ई इन कम लाइ हो त हिन जो कल्याण करे सघे, हिन जी बुद्धि खे सही करे सघे, तंहिं करे तरसी पियो। चओ जय सियाराम। अॼु जो ही भाग हिते समाप्त थियो। सुभाणे वापसि टियों भाग खां कंटिन्यू थींदी त अॻियां छा थियो, अॻियां राजा जी सोच में तब्दीली आई या कोन। चओ जय सियाराम। महिरबानी करे अगरि हीउ भाग तव्हांखे कथा जो वणियो आहे त हिन भाग खे बि पहिरें भाग वांगुरु शेयर कयो पंहिंजनि सां। चओ जय सियाराम।